दोस्तों असां मौजूद आहियूं इस्लामकोट जी नगरीअ में ऐं हाणे असां हिन थरपारकर जे बहितरीन सुघड़ शाइर मोहम्मद विकियो खां पंहिंजी शाइरी वरी ॿुधणु चाहियूं था। असां सां गॾु मौजूदु आहिनि सकरन ऐं काज़ी अहमद खां आयल असांजा महिमान साईं मोहतरम ग़ुलाम हुसैन उनड़ साहब, साईं मोहतरम उस्ताद शेर मोहम्मद उनड़ साहब, साईं सरवर साहब ऐं हेॾां असांजो कैमरामैन साईं दिलदार हुसैन उनड़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। जी मोहम्मद विकिया, तव्हां पंहिंजी शाइरी असांजे महिमाननि जे नज़र कंदा हलो। साईं ये मुंहिंजो हिकिड़ो बहितरीनु गज़ल आहे महिमान जे नज़र। तुंहिंजो हलणु खिलणु अंदाज़ पिणी ही नाज़ ॿियनि खां न्यारो आहे। तुंहिंजो हलणु खिलणु अंदाज़ पिणी ही नाज़ ॿियनि खां न्यारो आहे। दर खोल सजण तुंहिंजे दर्शन लई दीवानो बणियो जग सारो आहे। तो हुस्न में हर जाए बाज़ी खटी जिते कदम ॾींहं सा पाक मिटी मूं जहिड़ा हज़ारे मस्त कयई तो लखनि जी दिलड़ी आहे लुटी। तुंहिंजी हर जाए हर हंधि हाक पिरी तुंहिंजो रोशन केॾो सितारो आहे। अरे दर खोल सजण तुंहिंजे दर्शन लई दीवानो बणियो जग सारो आहे। अरे सुहिणनि जा सरदार सनम तुंहिंजो शानी ॾेह में कोन ॾिठमि। लखे लाल मोती मरजान मिठा तुंहिंजे सूंहं था सदके साह संदमि। प्यासो अञा हिकु झलक पसातो ले अंदरि केॾो उञारो आहे। दर खोल सजण तुंहिंजे दर्शन लई दीवानो बणियो जग सारो आहे। तुंहिंजे पसंदि सां पवंदियूं अखियूं छरी जे ईंदे पिरी थींदी ईद वरी ॾींहुं राति मिठा तुंहिंजी तात अथमि। तुंहिंजे चाहत में हीअ दिलड़ी चरी तुंहिंजे रोज़ घसनि ते गुल छाए ॾिनूं बानीअ जीअं मूं बुहारो आहे। दर खोल सजण तुंहिंजे दर्शन लई दीवानो बणियो जग सारो आहे। तुंहिंजे इश्क संदो ईज़ाह मिलियो मूंखे ॾात मिली ऐं ॾांहुं मिलियो मूंखे तुंहिंजे करे महबूब मिठा हीअ मोहम्मद विकियो नाव मिलियो। मुंहिंजी ज़िंदगीअ खे हर मोड़ मथे तुंहिंजे यादनि जो त सहारो आहे। तुंहिंजो हलणु खिलणु अंदाज़ पिणी ही नाज़ ॿियनि खां न्यारो आहे। ही नाज़ ॿियनि खां न्यारो आहे। गज़ल अर्ज़ आहे। उकाबी तुंहिंजे अखियुनि में असर अलमास जो आहे। विझे वंग वाट वींदनि खे छॾी थो घूर सां ॻाए। कदम ॾींहुं यार कर मोड़े हले काकुल खुले कारा लखे आशिक लुणे लिख में विझे लालण थो लाबारा। खणे निर्मल निगाहूं थो जॾहिं लाली लबन लाए। विझे वंग वाट वींदनि खे छॾी थो घूर सां घाए। तके से तीर नज़रनि जा तिखा महबूब ताणी थो। निशानूं दिलि खे दिलि भर करण तूं ख़ूब ॼाणी थो। कुंडनि अखड़नि कटोरनि में अचे कानी कजल पाए। विझे वंग वाट वींदनि खे छॾी थो घूर सां घाए। करे परदो पिरी पासे जॾहिं प्यारा खञई पलकूं। ख़ुदा जो सोहो ख़ुदारा ॾिस पसी हैरान थियूं ख़लकूं। नशीला नैण ॿई तुंहिंजा छॾिया थो ॾेह ॾहकाए। विझे वंग वाट वींदनि खे छॾी थो घूर सां घाए। दफ़न दिलि जे के डेरे में ॾिसी दिलि भर के परदे। वाह साईं शाइर मोहम्मद विकिया साहब, तव्हांजो मोहबतूं हमेशह यादि रहंदियूं। वया वस खां विकिया मोहम्मद हज़ारे हौश विञाए। विझे वंग वाट वींदनि खे छॾी थो घूर सां घाए। दोस्तों इन असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाइक कजो, पसंदि कजो। वॾी महिरबानी मोहम्मद विकिया साहब, तव्हांजी ॾिनल मोहबत कुर्ब हमेशह यादि रहंदो। वॾा वड़ जुंगन यारे जोहरी के दाना दोस्त कजन। जुंगन यारे जोहरी के दाना दोस्त कजन। जहिड़ी तहिड़ी लहर न लुॾणा धरतीअ जीअं न धुबन। उने कुन अमीक जीअं तांघ न अचे तिन। सजण सोने हार जीअं विरह न विलटजन। पका पिरी कजन मोहम्मद विकीअ जहिड़ा कचन मां कीन थिए। वॾी महिरबानी, वॾा वड़, ख़ुदा हाफ़िज़, माशाअल्लाह।